नाज़िर सखर जे नओं पिंड वारे इलाइक़े में हिकु हफ़्तो अॻु पुरस्कार नमूने गुम थियल 6 वरनि जी नींगरी जो पकवान सेंटर जी छित तां पाणी जी टांकी मां लाश मिलियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे इनायत भट्टी। जी इनायत, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सखर जे नओं पिंड थाणे जी हद माइक्रो कॉलोनी जी रवासण मासूम नींगरी हिकु हफ़्तो अॻु पुरस्कार नमूने गुम थी वई हुई ऐं 6 वरनि जी मासूम नींगरी फिज़ा शेख जो साइड थाणे जल्द सादात पकवान सेटनि जी छत ते पाणी जी टैंकीअ मां लाश अथव आहे। जंहिं बाद पुलिस पहुची नींगरीअ जो जेको लाश आहे उहो खणाए पोस्टमार्टम लाइ सखर सिविल अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। पकवान सेंटर जे मालिक सैयद सजाद हुसैन शाह समेत 4 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ऐं मां ॿुधाईंदो हलां त नओं पिंड थाणे जी हद हिकु हफ़्तो अॻु में मुसम्मात मुबारका ख़ातून नींगरी फिज़ा शेख जे गुम थियण जो केस दाख़िल करायो हो, जंहिंमें ॼाणायो हो त मुंहिंजी जेका पोटी आहे उहा घिटीअ में शइ वठण जे लाइ वई त जेका शइ वठण बाद घर वापसि न आई आहे, जंहिं बाद गुम थी वई फिज़ा शेख। हिकु हफ़्तो गुज़रण बाद अॼु लाश जेको आहे सो पकवान सेंटर जी छत तां टैंकी मां हथ मिलियो आहे आयो आहे। ऐं मां ॿुधाईंदो रहां त असांजो राब्तो थियो आहे साइड पुलिस आहे, जंहिंजो चवणु आहे त नींगरीअ जो लाश हथ अचण वारे मामले जी जांच करे रहिया आहियूं। पोस्टमार्टम जी रिपोर्ट अचण बाद वधीक कार्रवाई अमल में आंदी वेंदी। जी इनायत, तव्हांजी महिरबानी।